शांति। अतिथि बोले तारीख है 25/3/2026। निरंतर करता मीठी मीठी भारत ता महावीर आयो ताकि माया जी तूफान इंसान टिजड़ो में एक बाप जी सिवाय भी कोई भी परवाह न करे। पवित्र जरूर है। एक बाप जी परवाह करे लेकिन भी परवाह न करो। पवित्र जरूर रहो। प्रश्न भारत केड़ी हिम्मत ठही रही। ॿारनि जी कहिड़ी हिम्मत ठही रहे त ॾाढो ऊच पद पाए सघंदा। उत्तर श्रीमती पवित्र हली करे पवित्र ठहिण जी। पर केतिरो बि हंगामो हुजे सितम सहन करणो पवंदो, लेकिन बाबा जो पवित्र ठहिण जी श्रीमत ॾिनी अथई श्रेष्ठमत। उन ते निरंतर हलंदा रहो त ॾाढो ऊच पद पाए सघंदा। कहिड़ी बि ॻाल्हि में ॾिजणो न आहे। कुझु बि थींदो रहे। नथिंग न्यू। गीता भोलेनाथ का निरालो। ओम शांति। ओम शांति। ये भक्ति मार्ग वारनि जो गीत आहे। ज्ञान मार्ग में गीता आदि जी कोई ज़रूरत न आहे। श्री आयल आहे बाबा सां असांखे पीर जो वरसो मिलणो आहे। जो भक्ति मार्ग जी रस्म रिवाज आहे उहो इन्हनि में न ईंदी आहे। ॿार कविता आदि ठाहींदा आहिनि उहा ॿियनि खे ॿुधाइण लाइ। उन्हनि जो बि अर्थ जेसिताईं तव्हां न सम्झायो तेसिताईं कोई कुझु सम्झी न सघे। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा मिलंदा आहिनि त ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। बाबा 84 जन्मनि जे चकर जो नॉलेज बि ॿुधाईंदा आहिनि। ख़ुशी थियणी खपे। असां हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियूं। बाबा सां विष्णुपुरी जो वरसो वठूं था। निश्चय बुद्धि ई विजयंती थींदा। जंहिंखे निश्चय हूंदो आहे उहो सत्युग में त वेंदा ई। त ॿारनि खे सिधे ख़ुशी रहणी खपे। फॉलो फादर। ॿार ॼाणंदा आहिनि निराकार शिव बाबा जॾहिं खां हिननि में प्रवेश कया आहिनि त वॾा हंगामा थी आहिनि। पवित्रता ते वॾा झगड़ा हलिया आहिनि। ॿार वॾा थींदा आहिनि चईंदा आहिनि जल्दी हिननि जी शादी करायो। शादी बग़ैर कमु कीअं हले। पर मनुष्य गीता पढ़ंदा आहिनि परंतु हुन सां सम्झंदा कुझु न आहिनि। सभिनि खां जास्ती बाबा खे अभ्यास आहे। हिकु ॾींहुं बि गीता पढ़णु मिस न कंदा हुया। जॾहिं मालूम पियो गीता जो भॻवानु शिव आहे नशो चढ़ी वियो असां त विश्व जा मालिक ठाहींदासीं त शिव भॻवानु वरचाए। पोइ पवित्रता जी बि ॾाढो हंगामो थियो। इन में त बहादुरी खपे। तव्हां आहियो ई महावीर ने सिवाय हिक जे कोई जी बि परवाह न आहे। पुरुष आहे रचता ख़ुदि पावन ठहींदो त रचना बि पावन ठहींदो। न रचना खे पावन ठाहींदा। बसि इन ॻाल्हि ते ई ॾाढनि जो झगड़ो हलियो। वॾा घरनि खां निकिरी आया। कोई जी परवाह न कनि। जंहिंजी तक़दीर में न त सम्झनि बि कीअं। पवित्र रहणो आहे त रहो न त वञी करे पंहिंजो प्रबंध करो। एतिरी हिम्मत खपे न। बाबा जे साम्हूं केतिरा हंगामा थिया। बाबा खे कॾहिं रंज थियल ॾिठो। अमेरिका ते अख़बार में निकिरी वियो। नथिंग न्यू। इहे त कल्प पहिरियों मुआफ़िक़ थींदो आहे। हिन में ॾिजण जी छा ॻाल्हि आहे। असांखे त पंहिंजे बाप सां वरसो वठिणो आहे। पंहिंजी रचना खे बचाइणो आहे। बाप ॼाणंदा आहिनि सॼी क्रिएशन हिन समय पतित आहे। मूंखे ई सभिनि खे पावन ठाहिण लाइ अचिणो पवंदो आहे। बाबा खे ई सभु चईंदा आहिनि पतित पावन लिबरेटर अचो त उन्हनि खे ई तरस पईंदो न। रहम दिल आहिनि न त बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार कोई बि ॻाल्हि में ॾिजो न। ॾिजण सां एतिरो ऊच पद पाए न सघंदा। माताउनि ते अत्याचार थींदा आहिनि। इहे बि निशानी आहे न। द्रौपदी खे नंगन कंदा हुया। बाबा 21 जन्मनि जे लाइ नंगन
नंगन थियण सां पचाईंदा आहिनि। बाबा 21 जन्मनि जे लाइ नंगन थियण सां बचाईंदा आहिनि। दुनिया इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदी न आहे। पतित तमो प्रधान थियण, पतित तमो प्रधान पुराणी सृष्टि बि ठहिणी आहे। हर चीज़ नई खां पोइ पुराणी ज़रूरु थियणी आहे। पुराणे घर खे छॾिणो ई पवंदो आहे। नई दुनिया गोल्डन एज, पुरानी दुनिया आयरन एज हूंदी आहे। नई दुनिया गोल्डन एज, पुरानी दुनिया आयरन एज। सदैव त रही न सघे न, परिवर्तन थींदो रहंदो आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहा सृष्टि चक्कर आहे न। देवी देवताउनि जे राज्य जी वरी खां स्थापना थिए थी। बाबा बि चईंदा आहिनि वरी खां तव्हां गीता जो ज्ञान, वरी खां तव्हांखे मां गीता जो ज्ञान ॿुधाईंदो। हिते राम राज्य में दुख आहे। राम राज्य कंहिंखे चइबो आहे इहे बि कोई सम्झंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां स्वर्ग अथवा राम राज्य जी स्थापना करण लाइ आयो आहियां। तव्हां ॿारनि अनेक बार राज्य वरितो पोइ गवायो। इहे सभिनि जी बुद्धि में आहे। 21 जन्म सतयुग में असां रहंदा आहियूं। उनखे चइबो आहे 21 पीढ़ी अर्थात जॾहिं वृद्ध अवस्था थींदी आहे तॾहिं शरीर छॾंदा आहिनि। अकाली मृत्यु कॾहिं न थींदी आहे। हाणे तव्हां जीअं की त्रिकालदर्शी ठही आहियो, है न। हाणे तव्हां जीअं की त्रिकालदर्शी ठही विया आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा केरु आहिनि। शिव जे मंदर बि ठेठ आहिनि। मूर्ति त घर में बि रखी सघंदा आहिनि, परंतु भक्ति मार्ग जी बि ड्रामा में नूंद आहे। बुद्धि सां कमु वठिबो आहे न। श्री कृष्ण जी एतिरा शिव जी मूर्ति घर में बि रखी सघंदा आहिनि। चीज़ त हिकु ई आहे, पर एतिरो दूर दूर छो वेंदा आहिनि। छा उन्हनि वटि वञण सां श्री कृष्णपुरी जो वरसो मिलंदो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो जन्म जन्मांतर सां भक्ति कंदा आहियूं। रावण राज्य जो बि भपको ॾिसो केतिरो आहे। इहे बि पिछाड़ी जो भपको आहे। राम राज्य त सतयुग में हुयो, उते ई विमान आदि सभु हुया। पोइ इहे सभु गुम थी विया। पोइ वरी हिन समय सभु निकिता आहिनि। हाणे इहे सभु सिखनि था। जो सिखण वारा आहिनि उहे संस्कार खणी वेंदा, उते वञी करे पोइ विमान ठाहींदा। इहे भविष्य में तव्हांखे सुख ॾियण वारी चीज़ आहे। इहे साइंस पोइ तव्हांखे कमु ईंदी। हाणे इहे साइंस दुख ॾियण लाइ आहे, पोइ उते सुख ॾियण लाइ हूंदी। हाणे स्थापना थिए थी। बाबा नई दुनिया जे लाइ राजधानी स्थापना कंदा आहिनि। त तव्हां ॿारनि खे महावीर थियणो आहे। डिॼणो न आहे कंहिं बि ॻाल्हि में, कंहिं बि संकल्प विकल्प सपना आदि कंहिंसां बि डिॼणो न आहे। बसि बाबा की सच्चाई सां ॿुधाईंदा रहो। दुनिया में इहे थोरी कोई ॼाणंदो आहे कि भॻवानु आहे। उन संकल्प स्वप्ननि खे एक्सेप्ट न करो। बाबा खे ॿुधाईंदा रहो। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। हिन में डिॼण जी ॻाल्हि न आहे। करे करे गाली ॾींदा, गाली त हिननि खे बि ॾाढी मिली। श्री कृष्ण गाली खाधई ईअं ॾेखारींदा आहिनि। हाणे श्री कृष्ण त गाली खाई न सघे। गाली त कलयुग में खाईंदा आहिनि। तव्हांजो रूप बि हाणे आहे जो उहो कल्प पोइ वरी हिन समय हूंदो। विच में कॾहिं बि न थी सघे। जनम बाय जनम फीचर्स बदलंदा वेंदा आहिनि। इहे ड्रामो ठहियल आहिनि। 84 जन्मनि में 84 फीचर्स वारा जनम वठा, उहे ई वठंदा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहे ई फीचर्स बदिलिया ॿिए जन्म में इहे लक्ष्मी नारायण जा फीचर्स थी वेंदा। इहे हाणे जा फीचर्स बदिले पोइ लक्ष्मी नारायण जहिड़ा फीचर्स थी वेंदा। तव्हांजी बुद्धि जो हाणे तालो खुलियो। इहा आहे नई ॻाल्हि। बाबा बि नया आहिनि, ॻाल्हियूं बि नयूं आहिनि। इहे ॻाल्हियूं कंहिंजी सम्झ में जल्दी न ईंदियूं आहिनि। जॾहिं तक़दीर में हुजे तॾहिं कुझु सम्झे। बाक़ी महावीर उन्हनि खे चइबो आहे जो केतिरा बि तूफ़ान अचनि लेकिन हिले न, पर उन्हनि जी स्थिति डगमग न थिए। कोई कुझु बि चईंदो रहे, चए पंहिंजे उहो बाबा जी श्रीमत में हलंदो रहंदो। हाणे उहा अवस्था थी न सघे, थियणी ज़रूरु आहे। महावीर कोई तूफ़ान सां डिॼंदा न, उहा अवस्था पिछाड़ी में थियणी। इन करे ॻायल आहे अतीन्द्र सुख गोप गोपिन खां पुछो। बाबा आया आहिनि तव्हां ॿारनि खे स्वर्ग जो लाइक़ु ठाहिणु। कल्प पहिरियों चल नर्क जो विनाश
मौज त थियणो ई आहे। सत्युग में त हिकु ई धर्म हूंदो, चाहींदा बि आहिनि वननेस, हिकु धर्म हुजणो खपे न। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि राम राज्य रावण राज्य अलॻि अलॻि आहे। हाणे बाबा में पूरो निश्चय आहे त श्रीमत ते हलणो पए। हर हिक जी नब्स ॾिसबी आहे, उन अनुसार पोइ राय ॾिबी आहे। बाबा बि ॿारनि खे चईंदा आहिनि अगरि शादी करणी आहे त वञी करे करो। ॾाढा मित्र संबंधी आदि वेठा आहिनि, उन्हनि खे शादी कराए ॾींदा, पोइ कोई न कोई निकिरी पवंदो आहे। त हर हिक जी नब्स ॾिसबी आहे। पुछिबो आहे बाबा हिन हालत में असां पवित्र रहणु चाहींदा आहियूं, असांजे संबंधी असांखे घर सां गॾंदा आहिनि, त हाणे छा करूं? अरे इहे बि पुछंदा आहियो पवित्र रहणो आहे, अगरि न रही सघंदा आहियो त वञी करे शादी करो। अच्छा सम्झो कंहिंजी सगाई थी, राज़ी करिणो आहे, हर्ज़ु न आहे। हथियालो जॾहिं ॿधंदा आहिनि त हुन समय चईंदा आहिनि इहे पते तव्हांजो गुरू, अच्छा तव्हां हुननि सां लिखवाए छॾियो, तव्हां मञंदा आहियो मां तव्हांजो गुरू ईश्वर आहियां, लिखो। अच्छा हाणे मां हुकुम ॾिनो आहे पवित्र रहो, पवित्र रहो। हिमत खपे न, मंज़िल ॾाढी भारी आहे, प्राप्ति ॾाढी ज़बरदस्त आहे। काम जी आग तॾहिं लॻंदी आहे जॾहिं प्राप्ति जो पतो न आहे, तॾहिं काम जी आग लॻंदी आहे। बाबा चईंदा आहिनि एतिरी वॾी प्राप्ति थींदी आहे त अगरि हिकु जन्म पवित्र रहे त छा वॾी ॻाल्हि आहे। हाणे तव्हांजो पति ईश्वर आहे, असांजी आज्ञा ते पवित्र रहणो पवंदो। अगरि शिव बाबा खे पंहिंजो पति मञंदव त शिव बाबा जी आज्ञा ते, शिव साधु जी आज्ञा ते, शिव पति जी आज्ञा ते हाणे पवित्र रहो। शिव पति जी आज्ञा ते हाणे पवित्र रहो। शिव असांजो पति असां त इहे सभु आत्मायूं असांजा ॿार थी विया न, त बाबा असांखे चवनि था असांजी आज्ञा ते पवित्र रहणो खपे। बाबा युक्ति ॿुधाए ॾींदा आहिनि। भारत में क़ाइदो आहे, स्त्री खे चईंदा आहिनि तव्हांजो पति ईश्वर आहे, हुननि जी आज्ञा में रहणो आहे, पति जा पांव दॿाइणा आहिनि। छोजी सम्झंदा आहिनि लक्ष्मी नारायण जा पांव दॿाया आहिनि। ये आदत किथां खां निकिती? भक्ति मार्ग जे चित्रनि सां। सत्युग में त ईअं कोई हूंदो न आहे। नारायण कॾहिं कोई थकंदो आहे छा जो लक्ष्मी हुनजा पांव दॿाए, है न? त बाबा असांखे चवनि था कि नारायण कॾहिं थकंदो? थकावट जी त ॻाल्हि न आहे, इहा त दुख जी ॻाल्हि हूंदी आहे। हुते दुख दर्द किथां खां आयो? तॾहिं बाबा फोटो में लक्ष्मी जो चित्र ई उड़ाए छॾियो। नशो चढ़ंदो आहे, नंढपण में ई वैराग्य रहंदो हुयो, हिन करे भक्ति ॾाढा कंदा हुया। त बाबा युक्ति ॾाढी ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां हिकु बाप जा ॿार आहियूं त आपस में भाउ भेण थी वियासीं न। ॾाढे सां वरसो वठिणो आहे। बाबा खे सॾु कंदा ई आहिनि पदत दुनिया में। हे पदत पावन सभी आत्माउनि जे राम बाप खे चइबो आहे सत्संग स्थापना करण वारो। सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे सत्य ज्ञान, सॼी सृष्टि जो आदि मध्य अंत जो सत्य ज्ञान तव्हांखे ॾींदा आहिनि। तव्हांजी आत्मा हाणे ज्ञान सागर ठही वई आहे, ठहे थी, अञा ठहे थी या ठही वई आहे। बाबा पुछनि था। मिठे मिठे ॿारनि खे हिमत रखणी खपे। असांखे बाबा जी श्रीमत ते हलणो, एक्यूरेट 100%। अहिड़े संकल्प हुजे नंबर 1 त ब्रह्मा बाबा वेंदा, लेकिन असांखे बि हर श्रीमत खे मन वचन कर्म स्वप्न में बि ईअं फॉलो करणु जीअं ब्रह्मा बाबा कई। बेहद जो बाबा बेहद जी रचना खे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, त पुरुषार्थ करे पूरो वरसो वठिणो खपे, वारी वञणो खपे। तव्हां हुननि खे पंहिंजो वारिस ठाहींदव त उहे 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे वरसो ॾींदा। बाबा ॿारनि जे मथां वारी वेंदा आहिनि,
पार चीनेन बाबा ये तन मन धन सब दान दो ता बाप भी आयो ता बार भी आयो। शिव बाबा से बाप भी हैं तो संजा बार भी हैं। बार की सब कुछ बार जे नाम करे शकतो है ना गाईंदा भी है ना तब तो मेरी माते पता है कि जी महिमा कितनी बड़ी है। उनके चाहो चैबो सर्व जो दुख हरता सुख करता। शिव बाबा है सर्व जा दुख हरता सर्व जा सुख करता है। सप्तक में पंच तत्व भी सुख देने वाला होंदा। सप्तक में सभी पंच तत्व भी सुख देता। कलयुग में पंच तत्व भी तमो प्रधान हुजण जे कारण दुख ॾींदा हुते त सुखी सुख ये ड्रामो ठहियलु आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहा उहा ई 5000 वर्ष पहिरियों वारी लड़ाई आहे। हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी त ॿारनि खे सदैव ख़ुशी में रहणो खपे। भॻवान तव्हांखे एडॉप्ट कयो आहे त तव्हां ॿारनि खे बाबा श्रृंगारदा बि आहिनि किसां ज्ञान गुण शक्तियुनि सां पढ़ाईंदा भी हैं। अच्छा मीठे मीठे सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। धारणा जे लाइ उनके साथ सदा बाप समान ठहण जी हिम्मत रखणी। सदा बाप समान ठहण जी हिम्मत रखणी। बाप ते पूरो पूरो वारी वञणो है न। सब कुछ बाबा जे नाम करे बाबा जी श्रेष्ठ मत ते हलणो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में डिॼणो न आहे। पवित्र ज़रूरु रहणो। केरु थो चए पवित्र रहो केरु थो चए ईअं सभु करो। इहे साम्हूं हमेशह मौज रूप में रहणु खपे कि दुनिया में माण्हुनि खे भॻवान सां डपु लॻंदो आहे। अगरि माउ बाप चयो न मञंदा आहिनि या कुझु ग़लति कमु कंदा आहिनि त माण्हुनि खे लॻंदो आहे कि भॻवानु असांखे सज़ा ॾींदो। हिते असांखे स्वयं भॻवान थो चए त उहो यादि रहंदो न। भॻवानु असांजो पीउ आहे उहो असांखे चए थो टीचर ठही करे पढ़ाए थो सतगुरु ठही करे वरदान थो ॾे। उहो चए थो त कीअं कंहिंखां था ॾिजो वरदान। समस्याउनि खे चढ़ती कला जो साधन अनुभव करे सदा संतुष्ट रहण वारा शक्तिशाली आत्मा जो शक्तिशाली आत्मा आहिनि उहे समस्याउनि खे ईअं पार करे वठंदी आहिनि जी कोई सिधो रास्तो सहज पार करे वठो। कोई भी समस्या अचे न कंहिं बि कारण सां उनमें अगरि असां बाबा जी यादि में अचणु ॾाढो रहंदासीं त अॻियां असांजे लाइ ॾाढो सरप्राइज़िंग गिफ्ट हूंदो। समस्या उन्हनि जे अॻियां चढ़ती कला जो साधन ठही वेंदी। समस्याऊं असांजे लाइ चढ़ती कला जो साधन ठही वेंदी। हर समस्या जानी पहचानी अनुभव थींदी आहे ऐं जेका हर राज खे सम्झंदा आहिनि न सम्झंदा आहिनि कि हिन ॻाल्हि में छा भलो छुपल आहे उहो सम्झी बि वठंदा आहिनि। उहो कॾहिं बि आश्चर्यवत न थींदा बल्कि सदा संतुष्ट रहंदा। ऐं जेको बि विघ्न विझण वारी समस्या लाइण वारी आत्माऊं प्रकृति जीव जंतु जानवर हूंदा उन्हनि खे थैंक्यू चईंदा ऐं संतुष्ट रहंदा। मुख सां कॾहिं कारण शब्द न निकिरंदो कि अॼु हिन कारण मुंहिंजो मूड ऑफ आहे हिन कारण मूंखे हीअं थिए थो। लेकिन हुन समय कारण खे निवारण में बदिले छॾंदा है न। मुख सां कॾहिं कारण शब्द न चईंदा कि हिन कारण हीअं थियो लेकिन हुन समय कारण खे निवारण में बदिले छॾंदा। स्लोगन आहे स्वस्थिति में स्थित रही करे सर्व परिस्थितियुनि खे पार करण ई श्रेष्ठता आहे।
मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य परमार्थ सां व्यवहार स्वतः सिद्ध थी वेंदो। मतिलबु परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हली करे सभु कुझु सॉल्व थी वेंदो। भॻवान अचे कि तव्हां मुंहिंजे द्वारा परम अर्थ खे ॼाणण सां मुंहिंजे परम पद खे प्राप्त कंदा आहियो। भॻवान अचे कि तव्हां मुंहिंजे द्वारा परम अर्थ खे ॼाणण सां मुंहिंजा परम पद खे प्राप्त कंदा आहियो, अर्थात परमार्थ खे ॼाणण सां व्यवहार सिद्ध थींदो आहे। ॾिसो, देवताउनि जे अॻियां प्रकृति त चरणनि जी दासी थी वेंदी आहे। इहे पंज तत्व स्वरूप ठही मन इच्छित सेवा कंदा आहिनि। हिन समय ॾिसो, मन इच्छित सुख न मिलण जे कारण मनुष्य खे दुख शांति प्राप्त थींदी आहे न। सत्युग में त ये प्रकृति बा अदब रहंदी। ॾिसो, देवताउनि जे जड़ चित्रनि ते बि एतिरे हीरे जवाहरात लॻा आहिनि जो हाणे चैतन्य में प्रत्यक्ष थींदा। त हुन समय केतिरो वैभव हूंदो, सोचो केतिरो वैभव हूंदो। हिन समय मनुष्य बुख मरदा आहिनि ऐं जड़ चित्रनि ते करोड़ों रुपए ख़र्च कनि। हाणे बि ॾिसो, नवरात्रा आहिनि। अगरि तव्हां इन टोटल ॾिसो, पूरे भारत या जिते बि माण्हू देवियुनि जी पूजा था करनि, केतिरो त मूर्तियुनि में ख़र्चो थियो हूंदो। ठाहिण वारनि जो पोइ जेका वठी आया हूंदा, हुन खां पोइ फूल माला कहिड़ा वेस्ट थींदा, हुन खां पोइ हेॾा दिया जलाईंदा गिहनि जा, है न। माण्हुनि खे तेल नथो मिले खाइण लाइ, गिहु नथो मिले खाइण लाइ, हिते गिहनि जा। जीअं न माण्हू सोचंदो आहे लाइट जो बिल ईंदो न, अॼु अगरि 9 ॾींहं माण्हू गिह जो दियो जलाईंदो त केतिरा रुपए ख़र्च थींदा, है न। इन टोटल पूरे भारत में ॾिसो या जिते बि माण्हू पूजा कंदा, पोइ हुन खां पोइ कहिड़ा फल फ्रूट चढ़ाईंदा, है न। कहिड़ी सजावट कंदा, कहिड़ी लाइट जलाईंदा। हुन खां पोइ बुख में वेहींदा, पोइ बीमार थींदा, पोइ दवाइयुनि ते ख़र्चो कंदा, है न। त सोचो, माण्हू बुख था मरनि लेकिन जड़ चित्रनि ते करोड़ों ख़र्च था। प्राप्ति कुझु न, प्राप्ति केतिरो परसेंट आहे तव्हां ॾिसी सघंदा आहियो दुनिया जी हालत। हर साल में 4 बार नवरात्रा मल्हाईंदा आहिनि, 2 गुप्त 2 प्रत्यक्ष। प्राप्ति थिए थी कुझु? त इहे छा फ़र्क़ु आहे? ज़रूरु उन्हनि अहिड़ा कर्म कया हूंदा तॾहिं त उन्हनि जे यादगार ठहियो आहे। मतिलबु सोचो कि बाबा मम्मा चवनि था कि चैतन्य में त उन्हनि वटि ॾाढो कुझु हूंदा, लेकिन जड़ में बि माण्हू एॾो श्रृंगारदा आहिनि, लेकिन चैतन्य में त उहा अहिड़ी देवी सत्य में त न हूंदियूं, परंतु त बि माण्हू हाणे संगम युग जा यादगार ई आहिनि इहे नवरात्रा, त बि केॾो ख़र्चो कंदा आहिनि। उहे सदा बाबा जी लाइट जे हेठां वेठा आहिनि, हुनजे बदिले वरी मंदरनि में लाइट जलाईंदा रहंदा आहिनि। असांजे त बाबा जी यादि में आत्मा रूपी दीपक सदा जगंदो रहंदो, हुनजे बदिले उहो असांजे अॻियां अखंड जोत जॻाईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि तव्हां एॾा श्रेष्ठ कर्म कया आहिनि तॾहिं त उन्हनि जो यादगार ठहियो, उन्हनि जो पूजन बि केतिरो थींदो आहे। ये निर्विकारी प्रवृत्ति में रहंदे बि कमल फूल समान अवस्था में हुया, है न। परंतु हाणे उहा निर्विकारी प्रवृत्ति जे बदिले विकारी प्रवृत्ति में हली आहिनि, जे कारण हाणे सभी परमार्थ के भुलिजी व्यवहार जी तरफ़ हली आहिनि। हिन जी रिज़ल्ट उल्टी थी वई आहे। हाणे पंहिंजी की स्वयं परमात्मा आहे विकारी प्रवृत्ति सां कढी करे असांखे निर्विकारी प्रवृत्ति में सिखाइनि था, जंहिंसां पंहिंजी जीवन सदाकाल जे लाइ सुखी ठही वेंदी आहे।
इन शिक्षा सां ईअं सम्झी जीवन सदाकाल जे लाइ सुखी ठही वेंदी आहे। बाबा जी श्रेष्ठ मत जो बाबा असांखे सेखारींदा आहिनि न, इन ते हली करे हिन करे पहिरियों खपे परमार्थ, पोइ खपे व्यवहार। पहिरियों बाबा जी श्रेष्ठ मत ते हलो, है न। जो बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾियनि था न, त परमार्थ खे भुलिजी करे व्यवहार जी तरफ़ लॻण सां ई उल्टो थी वेंदो आहे। माण्हू छा कंदो आहे कि बिना चईंदा न बिना सोचे सम्झे कुझु बि ॻाल्हाए वठे, कुझु बि कर्म करे वठे। त जो असांखे परमात्मा श्रीमत ॾिनी अथई हुनखे न ध्यान में रखी करे पंहिंजी मत ते पंहिंजी सम्झ जे अनुसार हलंदा आहिनि, त हिन करे दुनिया में केॾो दुख शांती आहे। त पहिरियों परमात्मा जी श्रीमत खे ध्यान में रखो। ॿार बि कुझु करे या कोई इंसान बि कुझु करे न, त पहिरियों सोचो कि बाबा जी श्रीमत छा आहे। असांखे त बाबा चवंदा आहिनि कि हमेशह ब्रह्मा बाबा खे साम्हूं रखो, साकार में बाप दादा हुजनि हा त कीअं चवंदा। त हुन खां पोइ व्यवहार में अचो। परमार्थ में रहण सां व्यवहार ऑटोमेटिकली सिद्ध थी वेंदो, सुठो थी वेंदो, मतिलबु सुख शांती वारो थी वेंदो। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो आहे। जीअं डॉक्टर पेशेंट खे पहिरियों फेथ में लाहींदा आहिनि, उन्हनि खे विश्वास थी वेंदो आहे कि डॉक्टर ॾाढो सुठो आहे, हितां खां शिफ़ा मिली वेंदी। वैसे डॉक्टर केतिरो बि बढ़िया दवाई ॾिए, लेकिन अगरि फेथ न हुजे त हुन दवाई जो असर न थींदो। ये रूहानी डॉक्टरी में भी अहिड़ी शक्तिशाली स्टेज हुजे जो सभिनि खे फेथ थी वञे कि हिते पहुचा आहियूं त अवश्य कोई न कोई प्राप्ति थींदी। बाबा जी केतिरा सारा दुकान आहिनि, केतिरा सारा बाबा जी सेंटर्स आहिनि, है न। जिते बि बाबा जा सेंटर्स आहिनि, दुकानियूं आहिनि, हुते अहिड़ो वातावरण हुजे, हुतां जे रहण वारनि जी बि शक्तिशाली स्टेज हुजे, एतिरी त बाबा जी शक्ति हुन सेंटरनि ते पहुचती, है न। तॾहिं त हुते अचण वारी आत्माउनि खे बि प्राप्ति ॾींदी। त जेका निमित ठही वेठा आहिनि, चाहे घर गृहस्थी में वेठा आहिनि या घर गृहस्थी में बि ॾाढा ॿार बाबा जो घर सम्झी करे वेहींदा आहिनि। त सोचो एॾी सारी दुकानियूं आहिनि, सेंटर्स आहिनि, एॾी सारी जॻह आहिनि जिते आत्माऊं अची करे सुख शांति जो वरसो वठी वञी सघंदियूं आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां रूहानी डॉक्टर एॾा शक्तिशाली स्टेज वारा हुजणा खपनि कि जो बि अचे उन्हनि खे फेथ थी वञे कि असां हिते पहुची विया आहियूं त कोई न कोई प्राप्ति अवश्य ई थींदी। त निमित जे मथां केॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि 24 घंटे उन्हनि खे बाप दादा खे यादि करिणो आहे। तॾहिं त बाप दादा बि हुन जॻह ते बाप दादा जी रेस ईंदी त हुतां जी आत्माऊं ऐं जो बि आत्माऊं हुते ईंदियूं ऐं आजू बाजू आत्माउनि वारनि खे बि प्राप्ति थींदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।